अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं मां आहियां काइनात शेख। हाणे रुख़ कंदासीं हेडलाइंस जो। इस्लामाबाद हाई कोर्ट ते हमले खां पोइ अदालतूं खुली वयूं। चीफ जस्टिस समेत सभिनी जजिस ऐं अमले कम शुरू करे छॾियो। सिक्योरिटी इंतजाम सख़्त, अणलाॻापियल माण्हुनि जी दाख़िला बंद। इस्लामाबाद हाई कोर्ट में वकीलनि जी जज़वी हड़ताल। रिश्वत वठंदड़ पकड़जी पिया। मीडिया खे दरख़्वास्त आहे त थोरी तहक़ीक़ करे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो 2018 में वोटनि सां केरु सेनेटर बणियो। छा उन्हनि सेनेटर्स खे ऐवान में रहण जो हक़ आहे? इलेक्शन कमीशन बि पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त अवाम ॾिठो त कहिड़ी तरह करप्शन जो आलमी रिकॉर्ड क़ाइमु थियो। इन्हनि पैसनि सां माण्हुनि जो ज़मीन ख़रीद कयो वियो। मदीने जी रियासत हुजे त इमरान ख़ान जेल में हुजे हा। हिकु ॾींहुं पहिरियां वीडियो वायरल थी ॿियनि खे चोर कोठींदड़ इमरान ख़ान पाण चोरनि जो सरदार आहे। सिंध हाई कोर्ट में कार इल्ज़ाम हेठि क़तल थियल नौजवान जे केस जी ॿुधणी। सिविल जज मलीर खां केस में थियल कार्रवाई जी रिपोर्ट तलब। अदालत पारां ट्रायल कोर्ट खे केसनि ऐं जांच बाबति रिपोर्ट पेश करण जो हुकुम। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो रिमार्क्स में चयो आहे त तव्हांजे मुड़ुस खे कंहिं क़तल कयो आहे। औरत उम्मे हबीबा मौक़िफ़ इख्तियार कयो त मुंहिंजे मुड़ुस खे पीउ ऐं भाउ क़तल कयो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 5 मरीज़नि जूं हयातियूं गिरकाए वियो। फौतनि जो अंग वधी 12,128 ताईं पहुतो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1072 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 5,57,591 थी वियो। 5,14,951 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब। कराची बल्दिया टाउन में फैक्ट्री के लगल बाहि ते ज़ाब्तो अची वियो। इमारत मां 3 ॼणनि जा लाश कढिया विया। फायर ब्रिगेड अमले मूजिब बाहि इमारत जे 3 माड़ ते लॻी आहे। सॼी इमारत में धुओं भरिजी वियो। बाहि विसाइण खां पोइ फाथल माण्हुनि जी ॻोल्हा वारो कमु मुकमल कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जो चवणु आहे त मुतासिर इमारत जो दौरो कयो आहे। सोहेल अनवर सियाल इहो बि चयो आहे त मामले जी जांच कराई वेंदी। वाक़े में फैक्ट्री मालिकनि या फायर ब्रिगेड जी गिरफ़्त साबित थी त कार्रवाई कई वेंदी। कोट लालू वेझो मैदान हाईवे ते कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्रालर कल्टी। हादसे जे नतीजे में 2 ॼणा फौत। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ओवरलोड सबबु पेश आयो। वधीक जांच कई पई वञे। लखी गुलाम शाह वेझो दो स्टाफ वटि वेन जे टक्कर में नौजवान आरिफ चौहान फौत। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। घोटकी वेझो ॻोठ झंडो घोटो में जवाबदार इरफान मलिक ऐं गुलाम कादिर मलिक मुबैना कारे इल्ज़ाम हेठि अकबर मीरानी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। हिंगोरछा में हायर सेकेंडरी स्कूल में 3 उस्तादनि जी कोरोना टेस्ट हाकारी अची वई। कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण बाद स्कूल खे बंदि कयो वियो। टीएच जो चवणु आहे त मुतासिर उस्तादनि खे घरनि में आइसोलेट कयो आहे।